ओम शांति। हाँ असां बाबा खे यादि था करूं। मां आत्मा प्रकृति जे विच में वेठी आहियां। निराकार रूप में बाबा खे यादि करो। मन में कोई भी ॻाल्हि हुजे उहो बाबा खे ॿुधाए छॾो। हाणे संकल्प करो, मां आत्मा शांत स्वरूप आहियां। मां आत्मा प्रेम स्वरूप आहियां। मां आत्मा आनंद स्वरूप आहियां। मां आत्मा ज्ञान स्वरूप आहियां। मां आत्मा पवित्र आहियां। मां आत्मा शक्तिशाली आहियां। ओम शांति। अॼु मिठा मिठा शिव बाबा ब्रह्मा जी तन द्वारा चवनि था, मीठे मीठे ॿार बाबा असांखे चवनि था कि हाणे साइंस जा साधन हूंदे हुए बि असांखे उन्हनि जे सहारे न हलणो आहे। जेकी बि साइंस जी चीजियूं हूंदियूं आहिनि न, मतिलबु जो साइंस ठहियूं आहिनि। पहिरियों लाइट थोरी हुई। पहिरियों त माण्हू दीपक जलाईंदा हुया न राति जो, मोमबतियूं दीपक। पहिरियों लाइट न हुई। माण्हू शाम जो ई रोटी ठाहे करे खाई छॾंदा हुया। लालटेन जलाईंदा हुया। ये त हाणे लाइट निकिती आहे। पहिरियों त माण्हू खुले में गर्मियुनि में, एॾी गर्मी बि न हूंदी हुई पहिरियों। छो जो शुरू में सतयुग में आहे न, हिन सृष्टि ते बहारी मौसम हूंदो हुयो। ये त हाणे ये गर्मी ठंडी बारिश थी आहे। सतयुग में न गर्मी हूंदी, न ठंडी हूंदी, न बारिश हूंदी। उते बहारी मौसम हूंदो आहे। सदैव हिकु टाइप ऑफ मौसम हूंदो आहे। ये त हाणे दुनिया में जीअं जीअं दुनिया में माण्हुनि पॉपुलेशन वधी आहे, पेड़ कटिया अथनि, पाणी सुखायो अथनि, है न, एॾी सारी चीजूं ठाहिनि था। ये मौसम अॼुकल्ह ईअं छो थो थिए? बाबा चईंदो इहे ई तव्हां जेका नई नई चीजूं ठाहिनि थियूं। हाणे ॾिसो गाॾियूं हलनि थियूं, त गाॾियुनि जे धुएं सां बि त असांजी हवा ख़राब थी थिए न, है न। हेॾा सारा माण्हू पाणी में कचिरो था विझनि। भले तव्हां चओ भॻवान जी चीजियूं आहिनि, लेकिन वेंदो त सभु कचिरे में ई आहे न। एॾो माण्हू मथे सैटेलाइट, तव्हांजी टीवियूं, मोबाइल, इहे सभिनि जो कनेक्शन मथे थियल आहे। त मथे केॾी गरमाइश हूंदी आहे। मोबाइल में बि केॾो गरम थो थी वञे, त मथे एॾी सारी गरम चीजूं रखियूं अथनि, त गरमाइश न थींदी। त गरमाइश थींदी त प्रकृति जो मौसम बि त बदिली थींदो न। त इन करे बाबा चवनि था कि साइंस जा साधन आहिनि त बि सुख, न आहे त बि असांखे कुझु फ़र्क़ु न पवणो खपे। हिन समय ये साइंस जा साधन सुख ऐं दुख जे लाइ आहे। सुख बि आहे त दुख बि आहे। हाणे लाइट हुई त वई, लाइट न आहे त माण्हुनि खे दुख आहे। त फ्रिज आहे त सुठो, न आहे त बि सुठो, त बि दुख माण्हुनि खे थिए थो फ्रिज न आहे त। लेकिन असांखे ईअं हुजिणो खपे, फ्रिज आहे त बि सुठो, न आहे त बि सुठो, लाइट अचे थी त बि सुठो, नथी अचे त बि। फ़ोन आहे ठीकु आहे त ठीकु आहे, न आहे त न ठीकु आहे। फ़ोन ते चीजूं ॾिसी सघो था ठीकु आहे, न सघो था त ठीकु आहे।
ये असांखे छा करणो खपे, ये साइंस जा साधन यूज़ कंदे हुए बि उन्हनि खे पंहिंजे जीवन जो आधार न ठाहिणो, उन्हनि खे असांखे पंहिंजे जीवन जो आधार न ठाहिणो, अर्थात हुननि जे बिना असां रही न सघूं। जेके के माण्हू जो हूंदो आहे न भई कोई चीज़ न मिले उन ॾींहुं त उन्हनि खे रोटी सुठी न लॻंदी, उन्हनि जो सॼो के चांहि न मिले त सॼो ॾींहुं ख़राबु, चवंदा अॼु मां चांहि न पीती आहे त मज़ो ई नथो अचे। अहिड़े चीज़नि खे पंहिंजो आधार ठाहे रखियो अथऊं त कॾहिं न कॾहिं असांजो इहा चीज़ न मिले, ख़तमु थी वञे, ख़राबु थी वञे त असांजो पोइ जीवन ई ख़राबु, असांजो सॼो ॾींहुं ख़राबु, वरी हिकु ॾींहुं ख़राबु त उनजो असरु ॿिए ॾींहुं बि पवंदो आहे। त इन करे बाबा जी असांखे छा था चवनि कि हद जी चीज़नि खे पंहिंजो सहारो न ठाहियो, हद जी चीज़नि जे सहारे न हलो, ईअं न सोचो इहा आहे त ठीकु आहे, न आहे त बसि। ॿियो बाबा असांखे चवनि था कि तव्हांखे हाणे परमात्मा द्वारा सभु कुझु प्राप्त थींदो आहे। असांखे वैसे त पंहिंजे कर्मनि अनुसार सभु कुझु प्राप्त थींदो, लेकिन हिन समय न स्वयं परमपिता परमात्मा असांखे कर्म करणु सिखाइणा आहिनि। त बाबा चवनि था कि हाणे असांखे परमात्मा द्वारा सभु कुझु मिले थो, पर उहो मिलंदे हुए बि असांखे हुनखे स्वीकार न करिणो आहे, सभु कुझु परमात्मा अर्पण ॾियणो आहे। अर्थात तव्हांखे जो बि कुझु मिले थो हुनखे मुंहिंजो न सम्झो, ईअं न सम्झो मूंखे मिलियो, मुंहिंजो नाम थियो, मुंहिंजो फलाणो थियो, छा इहे सभु परमात्मा जी देन आहे, उहो ई मूंखे सभु कुझु मदद कंदो आहे, उनजो ई ॾिनल आहे, मुंहिंजो न आहे। त सभु कुझु प्राप्त हूंदे हुए बि सदा बेहद जा त्यागी, कॾहिं बि कोई नाम मान शान के स्वीकार न करो। कॾहिं बि देह जे संबंध पदार्थ वस्तु वैभवनि जे आकर्षण में न वञो, सभिनि जे आकर्षणनि सां परे रहणो। ॿियो बाबा चवनि था कि हाणे मां तव्हांखे श्रेष्ठ मत ॾियण आयो आहियां, हिन श्रेष्ठ मत ते हली करे पूरे विश्व जो कल्याण थियणो। बाबा चवनि था कि तव्हां सभु आत्मा भाव आहियो, त तव्हांखे ज़रूरु हिक ॿिए सां प्यार हुजणो खपे। हिते आत्मिक प्यार हुजणो खपे, असां सभु आत्मायूं भाव आहियूं न, त हिते सभिनि सां आत्मिक प्यार हुजणो खपे, कॾहिं बि दैहिक प्यार न हुजणो खपे। ॿियो बाबा चवनि था कि तव्हांखे ॾिसो दुनिया में त अॼुकल्ह छा आहे, माण्हू आपस में केॾो लड़नि झगड़नि था, है न, लेकिन हिते परमपिता परमात्मा अची करे असांखे छा सेखारींदो आहे कि तव्हां सभु आत्मा भाव आहियो, मुंहिंजा ॿार आहियो, त कॾहिं बि लड़ो झगड़ो न त बाबा चईंदा आहिनि पोइ बाबा असांखे कड़ी ते कड़ी सजा खाराईंदा, कड़ी से कड़ी सजा असांखे धर्मराज द्वारा मिलंदी। इन करे बाबा चवनि था कि हाणे ॿार देही अभिमानी थी करे रहो। हाणे असांखे छा थी करे रहणो आहे, देही अभिमानी, अर्थात ख़ुदि खे आत्मा सम्झी करे हलो, कॾहिं बि लड़ाई झगड़ो तू मैं न करो, सदा हिकु बाप जी श्रीमत ते हलो। अॼु परमात्मा असांखे कहिड़ी श्रीमत ॾियनि था कि सदा ख़ुदि खे आत्मा सम्झी करे ॿियनि खे बि आत्मा सम्झी करे बाबा जे संबंध में रहो, कॾहिं बि आपस में लड़ो झगड़ो न। ये असांखे परमपिता परमात्मा डायरेक्शन ॾींदा आहिनि। बाबा चवंदा आहिनि कि ॾिसो भाउ थी करे लड़ंदा आहियो त जीअं रावण ठही वेंदा आहियो, रावण ठही वेंदा आहियो। असां चवंदा आहियूं भाउ हीअ आत्मा असांजो भाउ आहे, असां त हीअं करूं हीअं करूं, लेकिन परमात्मा ॾिसो
असांखे चवनि था की ॾिसो की तव्हां हाणे त मुंहिंजा ठहिया आहियो। पहिरियों त रावण जा ॿार हुया। जेसिताईं असां रावण जा ॿार हुयासीं न त असां आपस में ॾाढो लड़ंदो झगड़ंदा हुयासीं, लूणु पाणी थी करे रहंदा हुयासीं। हाणे त असांखे बाप पंहिंजो ठातो अथई। हाणे त असांखे पतो लॻो आहे की मां निराकार परमात्मा जी संतान आहियां, त मूंखे आपस में सभिनि सां ॾाढो प्यार सां हलिणो आहे। बाबा चवंदा आहिनि की अगरि तव्हां मुंहिंजा ठही करे सभिनि सां प्यार सां हलंदव त पोइ माण्हुनि खे बि लॻंदो भई इहा काॾे वेंदी आहे, कीअं हले थी। त इन सां परमात्मा जो नाम बालो करे सघंदा आहियूं। ऐं अगरि असां चऊं था असां ज्ञान में वेंदा आहियूं, असां ईअं कंदा आहियूं, ऐं घर में कोई बि ॻाल्हि थी असां अगरि उन सां लड़ूं झगड़ूं, आपस में रुसूं त मज़ो न ईंदो आहे न। उन कंहिं न कंहिं जा वाइब्रेशन असांखे तंग कंदा रहंदा आहिनि। त उहे ई बाबा चवनि था की जो मन में आहे, जो आपस में जीअं हलो त मूंखे सच ॿुधायो त मां तव्हांजी मदद बि करे सघंदमि। बाबा चवनि था हिन समय सॼी दुनिया न आपस में लूणु पाणी आहे, अर्थात कंहिं न कंहिं ॻाल्हि ते उन्हनि जो लड़ाई झगड़ो तूं में हलंदो ई रहंदो। त इहे सभु ॿार जो परमात्मा जी विपरीत बुद्धि आहिनि, उहे हिन समय नास्तिक थी विया आहिनि। उहे हिन समय छा थी विया आहिनि? नास्तिक। ॿियो बाबा चवनि था की उहे नास्तिक थी विया आहिनि। अगरि चईंदा जन्म वटि बाबा चवंदा आहिनि की मां तव्हांखे चवां थो की तव्हांजो हाणे गारंटी वारो धर्म हूंदा। बाबा चवंदा आहिनि की सत्युग में तव्हांजो ऊच धर्म हूंदो। बाबा चवंदा आहिनि की सत्युग में तव्हांजो हिकु धर्म हूंदो। हिन समय त वैराइटी धर्म आहिनि, वैराइटी धर्म, वैराइटी माण्हू। सत्युग में त हिकु ई धर्म हूंदो, हिकु ई भाषा हूंदी, हिकु जो ई राज्य हूंदो, त हुते लड़ाई झगड़ो हूंदो ई न आहे। हिते त ॾिसो घर घर में हर माण्हू जी, सम्झो घर में अगरि माण्हू 4 माण्हू आहिनि त 4 माण्हुनि जी अलॻि अलॻि मत, कोई छा चईंदो, कोई छा चईंदो, कोई छा चईंदो। अॼुकल्ह घरनि में लड़ाई झगड़ो ऐं घरनि में जो माण्हू हिक ॿिए सां अलॻि थियनि था न, हिन जो मुख्य हिकु इहो बि कारण आहे कि घर में सभु अलॻि अलॻि गुरू करे वेठा आहिनि। त घर में सभु अलॻि अलॻि गुरूअनि खे मञनि था, अलॻि अलॻि वाइब्रेशन खणी अचनि था। पोइ चईंदो असांजो त इहो भॻवानु, असांजो त इहो भॻवानु, असांजो त इहो भॻवानु। लेकिन भॻवानु चईंदा मां त हिकु ई आहियां, मुंहिंजो नाम रूप देश काल त हिकु ई आहे। मां त परमधाम में रहण वारो आहियां। मां कीअं हेॾो वॾो प्रधानमंत्री, मां त बाबा चवंदा आहिनि की मां त हिकु ई आहियां, मुंहिंजो नाम रूप हिकु ई आहे, मां त परमधाम में रहंदो आहियां। तव्हां ई अलॻि अलॻि नाम रूप ठाहे करे कोई छा था चओ, कोई छा था चओ, कोई छा था चओ। सम्झो हिकु ई घर में सभु कोई कृष्ण खे मञण वारो हुजे, कोई कंहिंखे, कोई अंब खे, कोई अलाए कंहिंखे चीज़ुनि खे पसंदि कंदा आहिनि, ऐं अलाए कहिड़ा कहिड़ा धर्म, अलाए घणा गुरू, अलाए कहिड़े कई प्रकार जा भॻवान ठाहे करे उन्हनि खे पूॼदा रहंदा आहिनि। त उन्हनि जो बुद्धि योग भटकंदो आहे न हुते। ऐं कंहिंखे खाइण में छा पसंदि, कंहिंखे खाइण में छा पसंदि। ठीकु आहे, चलो खाइण जी त अलॻि ॻाल्हि आहे, लेकिन बाबा चवनि था इहे जेका माण्हू अलॻि अलॻि नाम रूप सां अलॻि अलॻि भॻवान खे यादि करनि था न, इन सां छा थींदो आहे, जो भॻवान जी पोइ अलॻि अलॻि माण्हू अलॻि अलॻि मत ॾींदा। होॾा चवनि था की भॻवानु हिकु ई आहे, वरी चवनि था की अलॻि अलॻि आहे त अलॻि अलॻि मत ते हलंदासीं। ॿियो बाबा सघे त जीवन में छा मज़ो नथो अचे, तू में लड़ाई झगड़ा थींदा था वञनि।
त बाबा चवनि था कि हाणे ख़ुदि खे आत्मा सम्झी करे मूंखे परम धाम में यादि करो मथे। मां त हिकु ई आहियां जो सदा मथे रहंदो आहे। मूंखे अलॻि अलॻि नाम रूप सां न यादि करे मूंखे त मथे ई यादि करो। ये बि सिखणो पए। हेॾा समय भॻवान खे हेठि यादि कंदा आहियूं लेकिन कल्ह ई न यादि कयो पिए। बाबा चवंदा आहिनि कि अलॻि अलॻि नाम रूप सां यादि कंदा आहिनि त मुंहिंजे यथार्थ नाम रूप सां दूर थी विया आहिनि। मुंहिंजे यथार्थ नाम रूप सां बि दूर थी विया आहिनि ऐं ख़ुदि जे संबंधनि सां बि दूर थी विया आहिनि। छो जो हर हिकु पंहिंजे गुरू में पंहिंजी क़िस्म जे अलॻि अलॻि नाम रूप में भॻवान जे घुसी विया आहिनि। हुन में उन्हनि जो बुद्धि योग लॻल आहे। त बाबा चवंदा आहिनि कोई मूंखे यथार्थ यादि ई नथो करे। त ॿियो बाबा असांखे चवनि था कि हाणे 21 जन्म कोई दुनिया में दुख पाप चोरी वकारी न हूंदी। असांजे जीवन में असांखे अथाह सुख शांती ख़ुशी मिलंदी। असांजी जेकी दुनिया हूंदी उते कोई हॉस्पिटल न हूंदो, कोई पुजारी न हूंदो, कोई फलानो न हूंदो। उते सिर्फ़ु परमात्मा जी प्यार सां शिक्षायूं मिलंदी रहंदियूं। परमात्मा जी हाणे असांखे प्यार सां शिक्षायूं मिलंदियूं। ऐं बाबा चवनि था कि उहा दुनिया त भॻवान ई ठाती रहंदी। केॾी सुंदर ठाती अथई न, जेके ॾिसण सां सभिनि जो दिलि ख़ुशि थी वेंदो आहे। ॿियो बाबा असांखे चवनि था कि हाणे 21 जन्मनि जे लाइ वरसो वठिणो आहे त ख़ुदि खे आत्मा सम्झो ऐं मूंखे निराकार रूप में मथे यादि करो। बाबा चवंदा आहिनि कि ॾिसो आपस में हिक ॿिए सां रुसणु आसुरी संप्रदाय जो कमु हूंदो आहे। लड़णु झगड़णु उल्टो सुल्टो ॻाल्हाइणु। अगरि तव्हां में इहा आदत आहे त बाबा चवंदा आहिनि हिन खां त न ॻाल्हायो उहो सुठो। लेकिन बुरो न ॿुधो, बुरो न ॾिसो, बुरो न करो, हीअ असांखे माउ पीउ संबंधी सेखारींदा रहंदा आहिनि। छो सेखारींदा आहिनि? छो जी बाबा चवंदा आहिनि मां तव्हांखे अहिड़ो छो सेखारियो आहे कि ताकी तव्हां बि वञी करे सुठो जन्म वठो। कि हाणे मां तव्हांखे जो श्रेष्ठ मत ॾियां थो हुन मत ते हली करे तव्हां बि सुख शांति जो वरसो वठी वठो। ॿियो बाबा चवनि था कि हाणे कोई बि अगरि सर्विस न कंदव, खाईंदा पीअंदव, सुम्ही पिया हूंदव त पोइ पद थोरी मिलंदो। पोइ त बाबा चवनि था पद न मिलंदो न। पोइ त पद मिलण लाइ त असांखे 84 असांखे पद ऊच पद सत्युग में वठण लाइ त असांखे सभु कमी कमज़ोरियुनि खे ख़तमु करिणो पवंदो। त ॾिसो वैसे बि ॾिसो जीवन में कुझु प्राप्ति करण लाइ कुझु महिनत करणी पवंदी आहे। हिते त असांखे आत्मा खे प्राप्ति कराइणी आहे। असांजो सभिनि खां नंढो समान आत्मा जो बाबा चवंदा आहिनि कि आत्मा जो पाठ धीरे धीरे अभ्यास करे ऐं आत्मा जो पाठ करो। आत्मा जो पाठ पको करो कि मां आत्मा हिन शरीर द्वारा ईअं करायां थी। मां आत्मा जो पीउ परमात्मा। त थोरो थोरो त चलो ज्ञान ॿुधंदा रहंदा त बाबा जे घर में बि अची वेंदा। ॿियो बाबा चवनि था दैवी गुणनि जी धारणा खपे। दैवी गुणनि जी धारणा सां ई असां माण्हू ऊच पद पाए सघंदा आहियूं। ॾिसो माण्हू चवंदा आहिनि असांखे मुक्ति खपे, कोई चवंदा असांखे जीवन मुक्ति खपे। लेकिन परमात्मा बाबा चवनि था कि कोई चए थो मुक्ति खपे, कोई चवंदा आहिनि कि असांखे जीवन मुक्ति खपे। त मुक्ति त मतिलबु थोरो समय जे लाइ दुख शांति का मुक्त मते रहंदा आहिनि। जीवन मुक्ति अर्थात जीवन में रहंदे सुख शांति मिले। हू त सुख सभिनि खे मिलंदी आहे परंतु कंहिंखे जास्ती मिलंदी आहे, कंहिंखे घटि मिलंदी आहे।
त अगरि असांखे जीवन मुक्ति खपे, जीवन में रहंदे हुए दुख शांति सां मुक्त रहणो आहे, त असांखे जास्ती बाबा चवनि था अगरि असांखे मुक्ति खपे त सिर्फ़ु भॻवान खे यादि परमधाम में कंदा हलो। जीवन मुक्ति खपे त पोइ परमात्मा खे यादि करो। जीवन मुक्ति खपे ऐं परमात्मा खे यादि करो, दैवी गुणनि जी धारणा करो, त जीवन मुक्ति मिली वेंदी तव्हांखे। ॿियो बाबा असांखे चवनि था कि सोचे जीवन मुक्ति सुख शांति जी ख़ुशीअ में वञण लाइ खारो पाणी त हुजिणो खपे न। बाबा चवनि था कि हाणे असांखे ॿारनि खे ॾाढो प्यार सां हलणो आहे। बाप परमात्मा अची करे असांखे सुठी सुठी मत ॾियनि था, सुठी सुठी मत ॾेई करे असांखे ऊच पद प्राप्त था कराइनि। शिव बाबा जी यादि रहे ऐं मुख में ज्ञान अमृत रहे, मन में बि परमात्मा जी ज्ञान जो चिंतन रहंदो हुजे, तॾहिं असां ऊच पद पाए सघंदासीं। ॿियो बाबा असांखे चवनि था कि हाणे असांखे कॾहिं एब्सेंट न थियणो आहे। बाबा चवनि था कि अर्थात कॾहिं बि बाबा जी मुरली मिस न करणी आहे। मिस करे त बाबा चवंदा आहिनि कि हाणे असांखे सदा सुदर्शन चक्र तारे, सदा असांखे ख़ुदि खे आत्मा सम्झी करे स्वदर्शन चक्र तारे रहो। बाबा चवंदा आहिनि कि स्वदर्शन चक्कर स्वदर्शन अर्थात पूरो सत्य तो द्वापर कढियो ताईं पाठ वॼायो। बाबा चवनि थी एकादशी लाइ आत्मा बि बाबा चवंदा आहिनि कि हाणे तव्हांखे वरी खां मां अहिड़ी दुनिया में वठी थो हलां जिते सुख शांती ख़ुशी चैन ई चैन आहे, कोई दुख अशांति आहे ई न। अच्छा मीठी मीठी सिकल जे ॿारनि प्रति माता पिता बाप दादा जो यादि प्यार ऐं गुड मॉर्निंग। रूहानी बाप जी सभिनि रूहानी ॿारनि खे नमस्ते। असांजी बि रूहानी माता पिता बाप दादा की याद प्यार गुड मॉर्निंग और नमस्ते वरदान है। पुरानी देह वो दुनिया जे संबंधन जे आकर्षण सां सदा मुक्त आत्मा है। सर्व रहने वाले जीवन आत्माओं पुरानी देह और पुरानी दुनिया जी सर्व आकर्षण सां सहज और सदा दूर रहने वाला राज ऋषि ठहो। बाबा चवनि था राज ऋषि अर्थात हिकु तरफ़ तव्हांखे ॾाढी कुझु प्राप्ति थी, ॿिए तरफ़ तव्हां हिकु चमच खणी करे हली वञो। त बाबा चवनि था कि हाणे असांखे हिकु तरफ़ परमात्मा द्वारा सर्व प्राप्ति मिले थी, ॿियो तरफ़ असांखे हिन दुनिया में रहंदे हुए सभु कुझु भुलिजिणो आहे, सभु कुझु मुंहिंजो तुंहिंजो करिणो आहे। जॾहिं असां सभु कुझु तुंहिंजो कंदासीं तॾहिं ई असां सर्व जी आकर्षण सां, जॾहिं असां मुंहिंजो कंदासीं तॾहिं असां आकर्षण सां मुक्त तेसि ताईं न थी सघंदासीं। अगरि मुंहिंजो सभु परमात्मा खे ॾिनो कि सभु भॻवान जो आहे, मुंहिंजो न आहे। तव्हांखे परमात्मा ॾे बि थो लेकिन मुंहिंजो कुझु बि न सम्झंदो, तॾहिं चईंदासीं बेहद जा वैरागी। तॾहिं मुंहिंजो निकिती करे तव्हां नष्टो मोहा थी सघंदा। स्लोगन आहे साइंस जे साधननि खे यूज़ करो लेकिन पंहिंजे जीवन जो आधार न ठाहियो। साइंस जा साधन यूज़ भले करो, केॾा सारा साधन आहिनि, लेकिन असांखे कॾहिं बि हुनखे ईअं न सोचिणो आहे मां कयो, ये सोचो कर्म कराओ नार कराए। स्लोगन आहे ये साइंस जे साधननि खे यूज़ करो लेकिन पंहिंजे जीवन जो आधार न ठाहियो। अच्छा ओम शांति। बाबा खे यादि करो।